अस्सलाम वालेकुम, वेलकम टू माय चैनल इन्फोडेस्क में खुश आमदीद दोस्तों। तव्हां माइक्रोसॉफ्ट एक्सेल फार्मूला तव्हां सिखी रहिया आहियो। हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइबो त एब्सोल्यूट रेफरेंस जो आहे कीअं कमु करे थो। दोस्तों फार्मूला खे असीं जॾहिं बि लिखंदा आहियूं छा त हाणे हर सेल में बार बार लिखण खां असीं छा कंदा आहियूं, उनखे ऑटोफिल कंदा आहियूं, यानी कि असां कंहिं बि हिकिड़े सेल खे फार्मूला अप्लाई करे पोइ असीं उनखे जेको ऑटोफिल में करे छॾींदा आहियूं कि फार्मूला ऑटोमेटिक कॉपी थी वञनि या फिल थी वञण लाइ। त ऑटोमेटिक फार्मूला कहिड़े मैकेनिज़म में कमु कनि था उन जे लाइ तव्हांखे थोरो सम्झाईंदा हलूं। त हाणे ॾिसोसि हिते असीं जेको असां छा था करूंसि, हिकिड़ो फिलिंग करण था, जस्ट सीरियल नंबर था फिल करूंसि 1 2 3 5 ते असीं करूंसि था। इनखे असीं फिल करण था, ॾिसो इन 5 ते फिल था करे करूंसि। अच्छा हिते असीं 5 चलो मल्टीपल 5 ई ॾेई सघूं था, ठीकु आहे। हाणे हिन पासे हितां असीं जेको असां हिनखे मल्टीप्लाई करूं था, ही सेल मल्टीप्लाई थिए हिन सां, ज़रब थिए हिन सां, 5 5 थी वियो। हाणे हिन जो जवाबु तव्हांखे ईंदो पियो, ॾिसो 5 जो टेबल आहे 1 5 5 खे 1 सां मल्टीप्लाई कयूं 5 थी वियो, 5 खे 2 सां मल्टीप्लाई कयूं 10 थी वियो, 5 खे 3 सां मल्टीप्लाई कयूं, यानी कि हाणे हर बार हिन सां जीअं असां फार्मूला खे कॉपी कयोसीं त असांखे छा मिलियो त हर बार जेका लाइन आहे न उहा लाइन ॾिसो हिते जेका F7 आहे G7 आहे। असांखे छा करिणो आहे, हीअ एक्सेल खे सेल जेको आहे न उनखे सेल खे ॾिसेसि थो, उनजे अंदरि वैल्यू खे नथो ॾिसे, वैल्यू खे पाण मल्टीप्लाई वग़ैरह कुझु बि करे थो, लेकिन हिते सेल खे रेफरेंस खे जेको सो कमु उन ते करे थो एक्सेल। F7 आहे G7 आहे। नेक्स्ट फार्मूला छा आहे, ॾिसो F8 थी वियो G8 थी वियो, यानी कि मथियां ॾिसो F7 ऐं G7 में हिननि सां जो राब्तो ई कोन रहियो। असां जीअं कॉपी कयोसीं त हिन ॿी लाइन जेके उन ॿी लाइन आहे न कॉलम खे साॻी खे रखियईं, ॾिसो F ऐं G कॉलम सेम पर रो चेंज थी वई, लाइन चेंज थी वई, लाइन हाणे हिन वारे 8 लाइन खई अथसि। वरी जेकॾहिं हिन खे ॾिसोसि था, हिन वारे ॾिसोसि 9 लाइन जेका खई अथसि, ॾिसो फार्मूला में छा कयो अथसि F9 आहे उन में G9 आहे, हिन खां मल्टीप्लाई कयो, यानी कि असां छा फार्मूला ॾिसो न, फार्मूला खे असां हीअं कॉपी कयोसीं, फार्मूला खे कीअं कयोसीं हिन डायरेक्शन में असां जेको हिन खे फिल कयोसीं। जेकॾहिं असीं हिन डायरेक्शन में फिल करियूं आहे न, ॾिसो हिन डायरेक्शन में असीं जेकॾहिं फिल कंदासीं त असांखे हाणे छा कंदो, हाणे लाइन साॻी रहंदी, 7 जेका आहे न 7 9 साॻी रहंदी, लेकिन कॉलम जेके आहिनि हीअ कॉलम इहे असांजा चेंज थींदा। ॾिसोसि हाणे हिन वारे फार्म आहे न G7 आहे GH आहे, छा कयो अथसि G7 GH, यानी कि F1 आहे। हाणे हीअ कॉलम असां हिकिड़ो कॉलम असां हिन साइड ते कयोसीं, सपोज़ हिनखे असीं डिलीट था कयोसीं, ठीकु आहे। ॿई ॾिसोसि हाणे हिकिड़ो आहे न असां हिकिड़ो कॉलम हिन पासे फिल कयोसीं, हिकिड़ो फिल कयोसीं कहिड़ी साइड ते, राइट साइड ते असीं कॾहिं वधी वियासीं त हिन बि हितां हिकिड़ो कॉलम वधाए छॾियोसीं, F1 F खे हिन स्किप करे छॾियोसि ऐं हिन G खे खयों अथसि ऐं हिकिड़ो कॉलम हिन पासे H वारे खे वधाए छॾियो। जेकॾहिं H में असीं का वैल्यू ॾियूं था त असांखे रिज़ल्ट मिली वेंदी। रिज़ल्ट कहिड़ी मिलंदी, G जेको आहे G7 में जेका बि डेटा हूंदी उहा ज़रब थींदी H सां, फार्मूलो साॻी, फार्मूले स्ट्रक्चर साॻी, बट छा चेंज कयो अथसि, सेल जेके आहिनि न सेल खे चेंज करे छॾियो आहे। त इन बेस ते तव्हांखे जीअं हाणे ॾिसो हिन में हाणे हर बार जेके कॉलम जेके आहिनि इहे चेंज थींदा रहंदा। हाणे ॾिसो हिन में जेको आहे H7 आहे I7 आहे, हाणे F ऐं G ख़तमु, H7 वरी असां हिकिड़ो सेल हिन पासे कयोसीं त H खे खयोंसि ऐं I खे खयोंसि, हर बार हिकिड़ो सेल चेंज कंदो वञे। हाणे हिते जेकॾहिं हिन में जेका का वैल्यू कोन्हे, जेकॾहिं सपोज़ हिन में असीं हीअ वैल्यू ॾियूं था त असांजो रिज़ल्ट ॾिसोसि। त हाणे जेकॾहिं हिनखे वरी हेठि कॉपी कंदासीं छा त हेठि लाइननि में ॾिसो का डेटा कोन्हे, उन करे कुझु बि न थियो आहे, बिकॉज़ हिते ॾिसो हिननि में डेटा आहे कोन्ह। जेकॾहिं असीं साॻी हिन में डेटा फिल करूं था त हेॾा असांखे रिज़ल्ट मिली वई, हिन में असीं डेटा फिल करूं था त रिज़ल्ट मिली वई। दोस्तों उमेद त सम्झी विया हूंदा त फार्मूला जेको न उहो ऑटोफिल में कीअं करे थो। हाणे इन ऑटोफिल वारे इन मैकेनिज़म खे असीं एब्सोल्यूट फार्मूला रेफरेंस में असीं यूज़ कंदासीं। उनजे लाइ वरी पहिरीं तव्हांखे नॉर्मल में तव्हांखे ॿुधाईंदो, जेकॾहिं ज़रबी निशानी हीअ असांजो रेट आहे ऐं इन्हनि तादादनि ते इहो हिकिड़ो ई रेट असीं चऊं था त थिए ज़रब थी। असीं बार बार हाणे केतिरो जेको रेट कंदा रहूं, लिखंदा रहूं, उन करे असीं हीअ साॻी रेट खे असीं सभिनी सां ज़रब करणु चाहियूं था। त ॾिसो जेकॾहिं हिनखे ज़रब कंदासीं हिन सां त असांखे C5 असांजो जेको हीअ रेट आहे छा में आहे C4 में आहे, C4 में आहे, ठीकु आहे। C4 में आहे हिन वारे हीअ जेका लाइन, हाणे लाइन त बिल्कुलु चेंज थींदी, छो असीं ॾिसो हिन करे कॉपी करूं था त हर बार असांखे लाइन चेंज थी मिली, लेकिन असां रिज़ल्ट ॾिसो इनखे असरु पइजी वियो, रिज़ल्ट असांखे सही न मिलियो आहे, ठीकु आहे। हिन त C4 आहे, C4 जेको असांजा रेट आहिनि इहो C4 आहे, हिन सां ज़रब थियो आहे हिन लाइन सां, ठीकु आहे। हाणे हिन वारे छा थी वियो C5 थी वियो, ठीकु आहे, C5 थी वियो। असीं चवंदा C5 न थिए, हिन वारे वरी C6 थी वेंदो हलियो, हिन वारे C7 C8, हर बार जेको रेट जो हीअ जेको न असांजो जेको चाहियूं पिया असीं हिते रहे, लेकिन इहे सभिनी सां मल्टीप्लाई न पियो थिए। उन करे छा करिणो पवंदो, असीं चऊं था त हर बार जीअं असां फिल कयो कॉपी कयो न, असांजी हीअ लाइन जेका B वारी आहे इहा त बिल्कुलु ई चेंज थिए, छो त हर बार अलॻि अलॻि क्वांटिटी सां ज़रब थिए, लेकिन हीअ जेका लाइन आहे न C जेका इन जी का बि चेंज न थी आहे, हिते फ्रीज़ थी वञे, हिते रहे।
उन करे छा कबो एब्सोल्यूट रेफरेंस यूज़ कबो। एब्सोल्यूट रेफरेंस मीन सेल खे बाइंड करे छॾिबो जो ऑटोफिल में सेल कापी जेको न थिए, सेल जेको इंटरचेंज न थिए, सेल जी हिकिड़ी कॉन्स्टेंट जेका आहे रो बि उहा रहे ऐं कॉलम बि उहो ई रहे, न कॉलम चेंज थिए न रो चेंज थिए। उनजे लाइ तव्हां बराबरि जो निशान दबाए असीं जेकॾहिं हिन ते ॾिसो क्लिक कयोसीं। हाणे इन खे असांखे बाइंड करिणो आहे त पोइ उनखे छा करो कीबोर्ड मां F4 दबायोसि। ॾिसो हिन थोरो चेंज कर थी वियो फार्मूला बार में। ॾिसो पहिरीं ख़ाली C4 पे आयो, हाणे C4 जे बजाय ॿिन्ही साइडनि ते डॉलर निशानी $C यानी कि कॉलम उहो बाइंड थी वञे, वरी $4 छा आहे लाइन आहे, C छा आहे कॉलम आहे, कॉलम बि बाइंड थी वञे ऐं रो बि बाइंड थी वञे बिल्कुलु। हाणे उनखां पोइ इहो हाणे सेल छा थिए, इहो ज़रब थिए। आख़िर में कर्सर रखी ज़रब जी निशानी दबायो यानी क्वांटिटी सां ऐं इंटर कयोसि। दोस्तों हाणे इहो ॾिसो रिज़ल्ट असांखे मतलबु रिज़ल्ट असां जेकी चाहियूं पिया असांखे उहो मिली वियो। हर बार थोरो हिन चेक कंदा वञो दोस्तों। ॾिसो C जेको 4 आहे न, इहो C4 ई रहंदो, हर सेल ते C4 रहंदो, इवन आख़िर टाइम C4 रहंदो, इहो बदिली न थींदो। इहो हूंदो आहे एब्सोल्यूट रेफरेंस जेको असांखे कॾहिं कॾहिं असांखे सही रिज़ल्ट जेको ॾिए थो। कॾहिं ऐं असीं हिन एब्सोल्यूट रेफरेंस खां सवाइ असांखे हीअ एक्सेल में हीअ सही रिज़ल्ट मिली सघे ई कोन थो। त तव्हां एब्सोल्यूट रेफरेंस खे तव्हां सम्झी वठोसि, ठीकु आहे। हिन में असां कॉलम खे बि ॾिसो बाउंड करे छॾियो, यानी कि हिन सेल खे हाणे हिन सेल खे किथे बि असीं अप्लाई कंदा जेका एब्सोल्यूट रेफरेंस आहे न। सपोज़ असीं जेकॾहिं हिते असीं 1 2 3 4 5 हाणे असीं ॾिसो कॉलम चेंज कंदासीं। हिते असीं सम अप करूं था साॻी एब्सोल्यूट रेफरेंस जे बेस ते हिन खे क्लिक कयोसीं रेट खे ऐं हिन खे F4 कीबोर्ड मां F4 दबाए छॾियोसीं। तव्हां कीबोर्ड मां F4 दबायो या तव्हां लिखी बि सघो था कीअं बराबरि निशानी। कीबोर्ड में शिफ्ट ऐं 4 दबाईंदा त डॉलर साइन अची वेंदी, डॉलर जी निशानी। ऐं हाणे सेल असांजो कहिड़ो आहे, C आहे, कॉलम C आहे। हे कॉलम लिखियोसीं, वरी डॉलर जी निशानी लॻाए वरी 4 लिखियोसीं, ठीकु आहे। ॾिसो C4 यानी कि C4 यानी कॉलम C आहे ऐं रो कहिड़ी आहे 4 आहे। इहो थी वियो। हाणे मल्टीप्लाई करे हिन वारे असांखे मल्टीप्लाई छा सां करे H6 सां, ठीकु आहे, H6 सां थी वियो मल्टीप्लाई। हाणे ॾिसो हिन वारे जेकॾहिं हिन में कॉपी करूंसि था न त असांजी हीअ जेका रो आहे न इहा चेंज थींदी रहंदी, लेकिन असीं कॉलम चेंज करूं पिया। हिन वारे असीं चाहियूं पिया रोज़ में तव्हांखे हिते तव्हां ॿुधाए छॾियोसि कीअं आहे हीअ जेका चेंज थींदी आहे। असीं कॉलम जेके हिन वारे H आहे त I ते थी अप्लाई, वरी J ते अप्लाई थिए, सॉरी दोस्तों, ठीकु आहे। त हीअ हींअर छा थिए H ते आहे, जेको ॿियो नंबर सेल आहे न, हीअ त असांजो जेको आहे कॉन्स्टेंट रहिजी रहंदो। हाणे हिन पासे कॉलम चेंज था करूं, तव्हांखे इहो जेको सम्झाइणु चाहियां थो इहो सम्झी वठोसि। हाणे हीअ वरी साॻी जेको आहे H ते अप्लाई थी I J K L ते जेको असांखे रिज़ल्ट ॾिसो सेम साॻी रहंदो। हर बार हीअ जेको रेट आहे न इहो सभिनी सां मल्टीप्लाई थींदो रहंदो। इहो ॾिसो 500, ॾिसो कॉलम I चेंज थी वियो, कॉलम J चेंज थी वियो, कॉलम K चेंज थी वियो ऐं कॉलम L चेंज थी वियो, ठीकु आहे। हीअ ॾिसो हीअ जेके न कॉलम चेंज कयासीं, लेकिन मथां वरी एब्सोल्यूट रेफरेंस साॻी रहियो ऐं हिते वरी हर बार हीअ जेका रो आहे न इहा ज़रब थिए पई वरी हिन सां, ठीकु आहे। त दोस्तों एब्सोल्यूट रेफरेंस उमेद तव्हां सम्झी विया हूंदा। नेक्स्ट वीडियो में तव्हांखे वरी कॉलम ऐं रोज़ जेके न अलॻि अलॻि जेके कीअं बाइंड थियनि उहो तव्हांखे ॿुधाइबा।